नाज़न सिंध के गवर्नर कामरान टेसोरी हज़रत लाल शहबाज कलंदर जी मज़ार ते हाज़िरी भरंदे मज़ार ते चादर चाढ़ी ऐं फातिहा ख़्वानी करे हज़रत लाल शहबाज कलंदर जी 771 सालियाने 3 रोज़ा उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध कामरान टेसोरी चयो त सिंध धरती औलिया इकराम जी सरज़मीन आहे ऐं सेवर शरीफ़ में हज़रत लाल शहबाज कलंदर जे उर्स मुबारक जी इफ्तिताही तक़रीब में शिरकत कई ऐं दुआ कई त पाकिस्तान ऐं सिंध जे सलामती लाइ दुआ कई आहे। सिंध बुज़ुर्गनि जी सरज़मीन आहे। हुन हिकु सवाल जे जवाब में चयो त जिते असां मुल्क जी खुशहाली जी दुआ कई आहे उते इमरान खान जी हिदायत ऐं अक़ल सालम लाइ बि दुआ कई आहे त इमरान खान खे पाकिस्तान जी तबाही खां रोके। इमरान खान जो किरदार ऐं मुफ़ादात सभिनी ते आया आहे। हिन चयो त इमरान खान पंहिंजी वज़ारत उज़्मा विञाइण जे करे पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। 1 करोड़ रोज़गार ऐं 50 लख घर ॾियण वारनि शख़्स अवाम खे गुमराह करण खां अलावा कुझु बि नथो करे। हिकु सवाल ते हिन चयो त सेंसस कमीशन खां मर्दमशुमारी जे हवाले सां ॻाल्हि थी आहे, तमामु जल्द एतिराज़ ख़त्म कया वेंदा। हिकु सवाल ते गवर्नर सिंध चयो त माशी मसइलनि जे हल लाइ वफ़ाक़ी काबीना जी मुआशी टीम इसाक डार जे क़यादत में कमु करे रही आहे ऐं उमीद आहे त तमामु जल्द मसइला हल कया वेंदा। हिन चयो त मुल्क में आइन ऐं कानून जी बालादस्ती लाज़मी आहे। पाकिस्तान जे इस्तेहकाम ऐं बहितर फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। सियासत खां हटी करे पाकिस्तान लाइ फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। गवर्नर सिंध चयो त इमरान खान पाकिस्तान जे इदारनि खे बदनाम करण जी साज़िश में मसरूफ़ आहे। उन मौक़े ते वज़ीर आला जे मामले ख़ुसूसी औक़ाफ़ अहमद रज़ा शाह जिलानी, सेक्रेटरी औक़ाफ़ मुनव्वर अली मुयस्सर, चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ अली गुल संजरानी, डिवीज़न कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमन, DIG पुलिस हैदराबाद सईद पीर मोहम्मद शाह, डिप्टी कमिश्नर ॼामशोरो कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा ऐं SSP ॼामशोरो इमरान अहमद कुरैशी ॿिया लाॻापियल अमलदार पिणु मौजूदु हुआ।